अस्सलाम वालेकुम दोस्त हिकिड़ी वीडियो मां ठाहे तरीक़ेकार एप्लीकेशन जो उन खां पोइ उहा वीडियो मां रखां थो ऐं उनजे हेठां लिंक रखां थो जेके तव्हां ओपन कंदो त ओपन करण सां ई हिकिड़ी एप्लीकेशन ईंदी जेका राशन जे लाइ फिल करणी आहे। इन एप्लीकेशन में तव्हां खां मालूमात घुरंदो, एड्रेस जेका तव्हांजी आहे तव्हां हिन में सिंधी उर्दू इंग्लिश टिनि तरीक़नि सां पंहिंजी एप्लीकेशन तव्हां फिल करे सेंड करे था सघो। पंहिंजी एड्रेस जेका तव्हांजी NIC ते हुजे, सिलेक्ट ज़िला जेको तव्हांजो ज़िलो आहे तव्हां हुनखे ओपन कंदो त हिते ज़िलो अची वेंदो। जीअं मुंहिंजो दादू आहे त मां दादू खे ओपन कयां थो, पोइ वरी घुरंदो तहसील में तव्हां सिलेक्ट कंदो त तव्हां दादू जा हो, जोही जा हो, खिरपुर नाथन शाह जा, मेहर जा। मां दादू जो आहिनि करे मां दादू खे सेंड कयां पियो। पंहिंजो हिते मोबाइल नंबर हणंदो जेको तव्हांजो मोबाइल नंबर आहे ऐं उन खां पोइ पंहिंजो नालो जेको तव्हांजो NIC ते आहे ऐं शनाख्ती कार्ड नंबर खां पोइ ख़ानदान जी तादाद 1 खां वठी 9 ताईं घुरे थो। तव्हां 5 आहियो, 6 आहियो, 7 आहियो, 9 आहियो, 9 ताईं तव्हां पंहिंजो ख़ानदान नंबर पर जेके हक़ीक़ी ख़ानदान आहियो तव्हां जेके मेंबर आहियो उहे कंदो। उन खां पोइ तव्हां जमा करण ते करवाएंगे ओके कंदो त तव्हां वटि हिकिड़ो अची वेंदो त तव्हांजी एप्लीकेशन असां वटि पहुची वई आहे। तव्हां हिकिड़ी मोबाइल ते पंहिंजनि मिटनि माइटनि दोस्तनि ॻोठ वारनि अॿोज जेके जिन्हनि खे हिननि एप्लीकेशन जी ख़बर न आहे त कंप्यूटर लैपटॉप मोबाइल ज़रिए तव्हां उहे पंहिंजे दोस्तनि जूं जेके आहिनि पंहिंजनि मिटनि माइटनि जूं रिश्तेदारनि जूं एप्लीकेशन ईअं हिकिड़ी मोबाइल तव्हांजा हिकिड़े कंप्यूटर सां लैपटॉप तां तव्हां सेंड करे था सघो। हिन में कोई इशू न आहे, पर शर्त इहा आहे त साॻियो NIC ॿ चकर या साॻी एप्लीकेशन जेको आहे सो 2 चकर सेंड न कई वञे।